सिंध अदबी फोरम जो दोस्त है असां जो अशरफ अली वो पहिरीं त आजियाणो ॾींदो। अशरफ खे गुज़ारिश आहे त वो अचे आजियाणो ॾे। धरती छा छा दान करे वही, ओख ॾेई इंसान करे वही। धरती छा छा दान करे वही। सरकारी इदारो कोने, उनके कोई काई NGO फंड नथी दे। ही तमाम थोरड़न दोस्तन जो एकड़ो ग्रुप आहे जेको अवां सबनी आर्ट लवर्स ला, अदब दोस्तन ला, शायरी सा मोहब्बत कंदड़ मानन ला हिकड़ो ही हिन किस्म जो प्लेटफॉर्म मुहैया कंदो आ, जंहिंमें असां उम्मीद था कयूं त तव्हां असां सां गॾु हूंदा, पंहिंजे क़ीमती टाइम सां गॾु, पंहिंजे वसीलनि सां गॾु असां सां गॾु हूंदा। असां में इलाही सारियूं खामियूं हूंदियूं, काफ़ी सारनि दोस्तनि खे दावत बि न पहुती हूंदी, जो असीं तमामु थोरा दोस्त आहियूं ऐं उन्हनि मज़ा गच सारा जेके आहिनि उहे पंहिंजी ड्यूटियुनि पंहिंजी जॉब्स जे करे मसरूफ़ आहिनि। उन बावजूदि बि तव्हां असांजी सदके हेॾो मान ॾिनूं, हेॾी मोहबत ॾिनी, उन लाइ असीं सभु शुक्रगुज़ार आहियूं। ऐं अॼु जे प्रोग्राम में ही जेका शिरकत आहे उहा यकीनन सिंध धरती जे उन झूने आशिक़ मामा जुमन दरबदर जे करे आहे, जंहिंजे इश्क खे जस्टिफाई करण मुझे घट में घट मुझे वस जी गाल ना है। त मामा जुमन जेके हिन धरती लाए जोड़ मटाया है, मामा जुमन जेका हिन धरती सा इश्क जी रवायत विधी है, वह यकीनन त ही मुकर्रर दोस्त उन जा सीनियर साथी वेठा आहिनि, साईं ताज जो वेठो आ, उहे उनके जस्टिफाई करे सघनि था त हिकिड़ो माण्हू हिकिड़ो फर्द जॾहिं धरती जे इश्क में उन में एस ताईं तहलील थी तो वने जो हू उन ला मुख्तलिफ रूप तो मटाए। भगत वेठो आ, जीएम भगत वेठो आ, वो उनजी उम्र जो साथी आ, उनके वधीक बयान कंदो। हजार हवाला हुजन जुमन दरबदर जी शख्सियत जा, हजार हवाला हुजन, पर उन जो तारफ हिकिड़ो आहे, उहो आहे फ़िक्र जीएम सैयद ऐं सिंध धरती जो इश्क। पो वह शायरी हुजे, हवाले तौर ते जुमन ते हिकिड़ो इल्ज़ाम आहे, मामा माफ़ कजो, त हू शायर आहे, पर जुमन सिर्फ़ पंहिंजी फ़िक्री तरवीज लाइ, पंहिंजे फ़िक्र जी तबलीग लाइ शायरी कई आहे। ऐं ज़रूरत महसूस थी, मामा के ज़रूरत महसूस थी, तो मुझे पैगाम पहुंचाइण लाइ स्टेज ड्रामा या उहे स्टेज जेके आहिनि उहे साज़गार आहिनि, त मामा स्टेज आर्टिस्ट थियो, स्टेज राइटर थियो। मामा के ज़रूरत महसूस थी त गोठाणनि कचहरियुनि में हिकिड़े मज़ाहिया जो किरदार जेको आहे उन ते सभिनी जो फोकस हूंदो आहे, सभु उनखे ॿुधंदा आहिनि त सिंध जे इश्क में हू उहो मज़ाहिया माण्हू थी उन्हनि कचहरियुनि जो महवर बणियो। हिकिड़ो माण्हू पंहिंजे इश्क में जोड़ कीअं थो मटाए, पंहिंजे इश्क में रूप कहिड़ा थो इख्तियार करे, वो उनजो जिंदा मिसाल मामा जुमन दरबदर आहे, जंहिं सिंध जे इश्क में जेका ज़रूरत महसूस कई वो करेक्टर अपनाए। ऐं अहिड़ा माण्हू सिंध में तमामु थोरड़ा मिलंदा। आऊं रोलवा जो हिस्सो रहियो आहियां, उनजे घर जो भाती रहियो आहियां, उन करे मूं मामा जुमन खे वेझो ॾिठो आहे। सिंध जे इश्क जा अनेक रंग चढ़ंदे ॾिठा आहिनि। सिंध जे हर इशू ते, सिंध सां थींदड़ हर ॾाढ, हर ज़्यादती ते उनखे पुजरंदे तड़पंदे ॾिठो आहे। ऐं हाणे जा जेके असांजा दोस्त आहिनि, जेके हर नए ॾींहं ते हिकिड़ो नओं पत्थर जुमन दरबदर जे अंगण में किरे थो, जेको सूफ़ी फ़कीर खां ढोर नारे ताईं लॉन्ग मार्च करे चवे थो त माना आऊं जुमन दरबदर खां वॾो सिंध दोस्त आहियां। उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त ही ज़मीन जे ते अव्हांजा पेर आहिनि, जंहिंमें जीएम सैयद जेको बिज छटण जी कोशिश कई हुई, उन जा हारी ही माण्हू आहिनि, जिन वाइण वस्तन वञी माचीस जी डबी ते गीत गाए सिंध खे गायो हो। ही उन्हनि माण्हुनि जो पोरियो आहे जो अॼु अशरफ स्टेज ते ॻाल्हाए थो। अॼु असांजो नौजवान फेसबुक ते, मुख़्तलिफ़ सोशल मीडिया ते सिंध जो केस विढ़े थो, उन में किथे न किथे जीएम सैयद खां पोइ उन जा जेके कारकुन आहिनि उन्हनि जो हथ आहे, उन्हनि में उमरकोट में जुमन दरबदर जो हथ आहे।
ऐं उन ॾांहुं हिकिड़ो पथर हणण खां पहिरीं सोचजो ज़रूर त ही माण्हू सिंध आहिनि, ही माण्हू सिंध जो असासो आहिनि, जिन जी पंहिंजी का लाइफ कोन्हे, पंहिंजी का थ्योरी कोन्हे। जुमन दरबदर खे शाइरी करणी पई त उन पंजाब जे इश्क खे न ॻाई, जिन लाइ पहिरें पंध पंजाब जो पंध कई, पर ॻाई त वठी हर हर जनम वरबो, मिठा महिराण में मिलबो, ख़त्म हूंदा थी वेंदी चिटी चांडाण में मिलबो। बैन अल-अक़वामी तांदी उनमें हुजे यूरोप या लुबना जिते मारियो वियो इंसां, उन माण्हू संदे रत जी रतल लालाण में मिलबो, मिठा महिराण में मिलबो। पंहिंजे इश्क जो तज़किरो लतीफ़ साईं वटि जेको इश्क जो तज़किरो आहे उन में बि महबूब जो आशिक़ रकीब आहे, पर जुमन वटि उन इश्क जो तस्वर बिने बियो आहे, जंहिंमें चए थो जुमन मुंहिंजे महबूब जा आशिक़ सभु जियो। हिकिड़ी नई थ्योरी आहे, पंहिंजे महबूब जे आशिक़नि खे उम्र दराज़ जूं दुआऊं जुमन दरबदर जहिड़ो खावड़ी किरदार ई ॾेई सघे थो। सो अॼु अवां सभिनी खे गुज़ारिश आहे त ही प्रोग्राम उन इश्क के ट्रिब्यूट आहे, उन मोहब्बत के ट्रिब्यूट आहे, जेका मोहब्बत सिंध धरती उन जे मज़लूम माण्हुनि ऐं उन जे हक़नि ऐं उन्हनि जी हासिलात लाइ सरगर्दा रहंदड़ माण्हुनि लाइ आहे। सो हिन प्रोग्राम के सब्र तहमुल सां ॿुधो ऐं हिन धरती जे आशिक़ खे अहिड़ो ट्रिब्यूट ॾियो जो सदन ताईं यादि रहे। अवां सभिनी जी महिरबानी, अवां असांजे सॾ खे मान ॾियो था, हर भेरे अचो था, लख अहसान अवां जा, सदाईं ख़ुशि हुजो। जेसि ताईं अवां जूं मोहबतूं क़ाइम दाइम रहंदियूं तेसि ताईं सिंध अदबी फोरम अहिड़ा मेड़ा का मचाईंदो रहंदो। अवां सभिनी जी महिरबानी, ख़ुशि हुजो। थैंक यू।